रींदे उताक जेसि ताईं लफ़्ज़ आहे उताक, ॿियो लफ़्ज़ आहे तुर्की ॿोली जो, पर हिकिड़ो लफ़्ज़ जेको मूंखे इंडस स्क्रिप्ट नज़र आयो आहे उन लाइ आहे ओ काका। ओ काका बि चवनि था त इहो कंहिं ज़माने में ओताक जी नुमाइंदगी कंदो हो, ऐं ओताक बि चयो वेंदो आहे, पर लाड़ में उनखे वरी ॿारी जे नाले सां बि सॾियो वेंदो आहे। ॿारी जेका असीं चवंदा आहियूं चइनि यारनि जी दोस्ती, चइनि यारनि जी ॿारी, ऐं ॿारी माना को एको को इतिहाद का शइ ॿारी, ऐं 12 जी ॿारी, अदा हिकु त हिकु ॿ त 12, इहा बि हिकिड़ी ॿारी आहे। सो इहा आहे चइनि माण्हुनि जे वेही कंहिं मसइलनि ते, कंहिं ॻाल्हि ते, या रिवायती तौरु कंहिं कचहरी जे हिसाब सां उहा जेका सा ॼण थींदी हुई। ऐं सिंध में जेको ओताक जो कल्चर थो नज़र अचे, उहो रिवायतूं त काफ़ी हिन ऐं समा दौर खां वठी अचनि पियूं, ऐं महिमान रहण जूं रिवायतूं बि ॼण समन ऐं समय दौर खां नज़र पियूं अचनि। ऐं इहो बि चयो वेंदो आहे तारीख़ुनि में इहे ॻाल्हियूं महफ़ूज़ आहिनि त राति जो सूमरा वॾा मच ॿाराईंदा, ईअं तीअं राह वेंदो मुसाफ़िर, छाकाणि त अॻे आबादी एतिरी कोन हुई, वॾा झंगल हूंदा हुआ, पाणी जाम हूंदो, दरिया उथल करे ओसो पासो ॿोड़े छॾींदा हुआ। पोइ अधे खे चवां त पोइ उहो रस्तो मिलणु मुसाफ़िर खे ॾाढो ॾुखियो हूंदो, पर रात जो जॾहिं मच ॿरंदा उनजी रोशनी ते पंहिंजो जेको मुसाफ़िर पंहिंजो रस्तो ॻोल्हे पंहिंजी जेको आहे सो उन में उन माॻ ते पहुचंदो। उते उताकूं ठहियल हूंदियूं, के पाणीअ जो इंतिज़ामु हूंदो, रखियलु हूंदो, इंतिज़ामु हूंदो, खाधे खुराक जो इंतिज़ामु हूंदो, इहो हूंदो। उते बि ॼण कचरनि जो हिकिड़ो समा थींदो, ऐं समा दौर में बि असांखे ईअं नज़र अचे थो त समा बि जेको आहे सो बाही ॿारींदा हुआ राति जो, ॾींहं जो वरी दूहूं करे छॾींदा हुआ त जीअं राह वेंदो मुसाफ़िर उते अचे। पोइ उते बि उतन जा जेके हूंदा हुआ उते रखवाला से बि ॼण कचे जा मोर हूंदा, ऐं ॾोर जा बेत जा हर क़िस्म जी हुनरमंदी हुननि वटि। जो रवाज़ बिल्कुलु ई ख़तमु थी वियो आहे। अञा बि सिंध में केतिरा ई अहिड़ा सखी ऐं नेक माण्हू मौजूदु आहिनि जेके ओताकनि जी रिवायत खे अॼु बि ज़िंदा रखियो अचनि। उन्हनि ओताकनि में माण्हुनि जी अच वञ ईअं ई बरक़रार रहे थी जीअं विरहाङे खां अॻु सिंध जूं ओताकूं शाद ऐं आबाद हुयूं। हीअ ओताक बि सिंध जी हिकु रिवायती ओताक आहे जंहिंमें माण्हुनि जी ॿारहों ई अच वञ रहे थी। हिन ओताक खे हाजी अमीर बख़्श जूनेजो जी ओताक सॾियो वञे थो, ऐं हिते मुसाफ़िर ईअं ई अची टिकंदा आहिनि ॼण त हू मुसाफ़िर न पर हाजी अमीर बख़्श जूनेजो जा ख़ासि महिमान हुजनि। मेहमानदारी जो कयूं था त कहिड़ी नियत सां कयूं था? नियत कयूं था असां महिमान नवाज़ी इन हिसाब सां त जीअं ख़ुदा बि त ॾिसण वारो आहे। हाणे हिकिड़ो महिमान अचे थो बुखियो थो अचे, उनखे असां मानी न खारायूं, ॿ छिड़बूं ॾेई छॾियूं त उहो उनजे दिलि मां छा गुज़रंदो। असां इन हिसाब सां बि कयूं पिया। अॻ में मटियूं बि ॿाहिरि भरबियूं हुयूं, अञा ताईं इहो रवाजु मटियनि भरण जो बि आहे? साईं आहे, किथे किथे आहे, किथे किथे मटियुनि भरण। हाणे हिन चोखंडी वारे रस्ते सां वेंदो, हिते बाक़ाइदे सां मन ठाहींदा आहिनि, उन हेठां 2 मटियूं भरे रखंदा, मटियुनि जो रवाज़ बि आहे साईं हिते। ओताक जो धणी हुजे या न हुजे पर महिमान जी ख़िदमत उन जे बावजूद बि थींदी आहे? हा साईं बिल्कुलु थींदी आहे। हिते जीअं ॿुधायोमांव त हाजी साहिबु आहे, हाजी साहिब जी ओताक आहे, हुनजा नौकर आहिनि, पर उनजो इहो तरीक़ेकार आहे त नौकर हाजी साहिब खे हुजे या न हुजे ॾिसंदो त हुनखे सम्झिजो त ईअं सिर सां हूंदी त मता का मूंखां कोताही थिए ऐं इहो महिमान मुंहिंजी शिकायत करे। एतिरे क़दुरु हाजी साहिब जन पाण वञी मथां ॾिसंदा आहिनि त कंहिंखे मानी आहे, पाणी मिले थो नथो मिले, छा आहे, इहो पंहिंजे हथ में आहे सभु, उन ओताक वारे धणीअ जे हथ में आहे त उहो छा थो करे। बाक़ी हाणे असां ॿारनि में त आहियूं, पोइ जेकॾहिं ग़रीब हाल वारो ओताक आहे त पोइ छोकिरो ॿाकिरो आहे जे पाण माण्हू न आहे। बाक़ी हाणे हिते त हाजी साहिब जिन जे हिते त आहिनि नौकर, उहे कमु कनि पिया। हाजी अमीर बख़्श जूनेजो जी ओताक नेशनल हाईवे ते दादू खां 3 किलोमीटर परे लाड़काने तरफ़ ककड़ शहर खां थोरो अॻियां खानपुर बस स्टॉप भरिसां ॻोठ अली बख़्श जूनेजो में क़ाइमु आहे। हाजी अमीर बख़्श जूनेजो 4 भेरा सिंध असेंबली जो मेंबर बि रहियो, पर हुन ओताक जो कल्चर ख़तमु थियणु न ॾिनो आहे। हाजी अमीर बख़्श जूनेजो मूजिबि महिमान पंहिंजी रोज़ी पाण खणी ईंदो आहे, उन करे खेसि महिमान नवाज़ी में का बि तकलीफ़ पेश न थिए थी। साईं तव्हांजी उमिरि घणी आहे? उमिरि 93 वर्ष। 93 1970 में ॼाओ आहियां। हा। घणा दफ़ा MP रहिया आहियो? हा। MP घणा दफ़ा रहिया आहियो? 4 दफ़ा। कॾहिं कॾहिं?
70 ये पूरी कई थी 6 साल भुटे साहब भेरी उन खां पोइ वरी रहियासीं पंहिंजो 77 में न पोइ वरी 78 हली मां तो 3 महीना हा पोइ वरी 78 पोइ वरी जेको टाइम थींदो आयो मतिलबु 97 में मां MP हुउसि जॾहिं हीअ हुकूमत आई हा मां MP हुउसि 97 में हा और तालीम घणी तव्हांजी हा तालीम घणी आहे तालीम सिंधी रुगो फाइनल ॿियो कुझु न अंग्रेजी अचे थी लिखण पढ़ण छा न न अंग्रेजी कोन पढ़ियनि हाजी अमीर बख्श जूणे जे 24 दिसंबर 1916 ईस्वी में ॻोठ अली बख्श जूणे जे में जनम संदसि वालिद हाजी इमा बख्श जूणे जो बि पंहिंजी बिरादरी ॻोठ ऐं आसपास जे ॻोठनि में रहंदड़ राज भाग जो चङो मुड़ुसु लेखियो वेंदो हाजी अमीर बख्श मूजिबि हुन महिमान नवाज़ी जो गुण पंहिंजे वॾड़नि खां सिखियो हो ऐं 91 सालनि जी उमिरि में पहुचण खां पोइ बि हुन महिमान नवाज़ी खे हथां नाहे छॾियो मुंहिंजो चवणु आहे त ओताकूं सिंध जो तहज़ीबी वरसो आहिनि उन करे हिन वरसे खे हथां हरगिज़ न छॾणु घुरिजे हिते जेके मुसाफ़िर आहिनि आस पास वारा हा उहे बि हिते जी पंहिंजी ओताक ते रहनि था अचनि था घणे भाङे हा उहे भली किथां जा बि हुजनि किथां जा बि हुजनि उहो उन्हनि को नुक़सानु कोन ॾिनो अॼु ॾींहुं ताईं अचनि नुक़सानु कोन ॾिनो अथनि कॾहिं कॾहिं माण्हू ओताकनि ते रही चोरियूं करे वेंदा आहिनि कोन थी आहे अहिड़ी कोन थी आहे न ही वॾनि अबनि ॾाॾनि खां सिलसिलो हा, हा। अबनि ॾाॾनि खां हा सिलसिलो वॾनि खां वठी तव्हांजो वाल साहब बि कंदो हुयो हा हा उन तव्हांखे चयो या तव्हां पंहिंजे लेखे हिनखे हलायो हुन चयो बि पर अॻितां कंदा जो हा त असां बि उन रवाज खे न छॾियो भला अॻु में पाण वटि सिंध में ओताकनि जो रवाजु हूंदो हो हाणे ओताकनि जो रवाजु सिंध मां निकिरंदो थो पियो वञे हा असां वटि कोन निकितो आहे पर हाणे ॿियनि खां पोइ त छो बंदि कयो अथनि उन लाइ मां छा चई सघां अॻु में हुयूं न ओताकूं सिंध में हा सिंध में ओताकूं हूंदियूं हुयूं न हा ओताकनि जो कल्चर आहे छा आहे छा महिमान खे मानी खाराइणी ॿियो छा महिमान जी ख़िदमत करणी जेको महिमान अचे उनजी ॿाहिरियों हुजे थोरे किथां जो बि हुजे परदेसी हुजे त हुनखे रहाइण हुनजी ख़िदमत करणु ॿियो ओताकनि जो इहो मामिलो आहे ॿियो जेको माण्हू अचे वञे फैसला फला जेकॾहिं पाड़े पतीअ जा त उहे कजनि उहो महिमान जी ख़िदमत कजे छो हा महिमान जी ख़िदमत कजे छो छो उहो त हाणे कुदरत जंहिंखे उहा ॾात ॾिए इन को त सभु को थो करे जंहिंखे ख़ुदा इन राह ते आणे हा भली महिमान जी ख़िदमत करणु खपे हा फ़ाइदो अलाह वटि आहे महिमान फ़ाइदो कोन ॾींदो कुदरत ॾींदी साईं जेका ओताक वारो जेको रवाजु हुजे थो हा इन सां इन असांजे कल्चर इहो असांजो कल्चर आहे छा इहो हमेशह खां वठी हो वॾनि खां वठी इहो हाणे घटिबो थो वञे हाणे घणो घटिजी वियो आहे तमामु घणे भाङे